ओम शांति। हाणे बाबा खे याद था करो। महात्मा विभूति के विषय में देखिए। निराकार बाप की याद थी करा। हाणे महात्मा बाबाचा मावाक्य थी ॿुधा। ओम शांति। अजंता बेटा श्री बाबा ब्रह्मा जी धर्म द्वारा सेवनता मीठे मीठे बच्चे पाप आए हुआ वरी था स्वर्ग स्थापन कर। स्वर्ग में सत्युग भी हूंदो आहे त त्रेता युग बि हूंदो आहे। सत्युग जा महाराजा महारानी लक्ष्मी नारायण। हाणे जेकी महालक्ष्मी जी पूजा था करनि हुनजो अर्थ छा आहे? महालक्ष्मी जा 4 हथ ॾेखारीनि, मतिलबु अॻियां लक्ष्मी आहे, पुठियां नारायण। महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण ॿई आहिनि। बाबा चवनि था ॿिन्हिनि जी पूजा थींदी। त महालक्ष्मी जी बि माण्हू सकिड़ो छोड़ंदा आहिनि। सकिड़े में जेकी 12 कंडियूं वॼंदा आहिनि हुनजो अर्थ छा आहे? महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण। त लक्ष्मी जेको श्रृंगार कयो अथई, छो जी इहो जेको सकिड़ो पाईंदा आहियूं राधाष्टमी जी शुरू थींदो आहे न। राधाष्टमी त 16 ॾींहंनि खां पोइ सकिड़ो छॾंदा आहिनि। हिनजो मतिलबु राधे ई श्री लक्ष्मी थींदी। राधे जो जन्म थींदो आहे त उहो हुनजो बचपन आहे। वो स्वयंवर खां पोइ वो लक्ष्मी ठहींदी आहे। त स्वयंवर खां पोइ जेको शरीर जो श्रृंगार आहे उहो 16 श्रृंगार थींदा आहिनि न। त बाबा चवनि था 16 गंढ जो मतिलबु आत्मा पंहिंजे अंदरि 16 गुण शक्ति 16 कलाउनि सां पंहिंजे पाण खे श्रृंगार। त पोइ उते सत्युग में वञी असांजे शरीर जो श्रृंगार ई। राधे जी आत्मा भी परमात्मा की याद करे पंहिंजे अंदर सर्व गुण शक्तियूं ज्ञान पंहिंजे अंदर धारण कई तॾहिं हुनजो सत्युग में वञी करे एॾो श्रृंगार थींदो आहे। जीअं लक्ष्मी जो मुकुट आहे। मुकुट जो मतिलबु आहे ज़िम्मेवारी। आत्मा में ज़िम्मेवारी खणण जी शक्ति हुजे हर हिकु ॻाल्हि जी। तिलक जो मतिलबु आहे आत्मिक स्मृति। आत्मिक स्मृति सदा हुजे। अखियुनि में जेको काजल लॻाईंदा आहियूं हुनजो मतिलबु आहे निर्भयता। आत्मा में निर्भयता जी शक्ति हुजे। कननि में वाला जेका पायूं था हुनजो मतिलबु आहे सहनशीलता। नक में नथनी, लक्ष्मी जे नक में नथनी जो मतिलबु निरंकारीपन आहे। उहे ई गालनि ते जेकी लाली हूंदी आहे हुनजो मतिलबु आहे गंभीरता। होठनि में जेकी लिपस्टिक लॻाईंदा आहिनि हुनजो मतिलबु आहे मधुरता। ईअं ई गले में जेकी नंढी माला आहे उहा शांति जो प्रतीक आहे। वॾी माला संतुष्टता जो प्रतीक आहे। हथनि में जेको बाजूबंद पाईंदा आहियूं हुनजो मतिलबु आहे सहयोग जी निशानी। ऐं 3 कंगण जो मतिलबु आहे त्याग तपस्या सेवा। साड़ी जेकी पाती अथई हुनजो मतिलबु आहे शीतलता। अंगूठी जो मतिलबु आहे मधुर यादि। ऐं जेको पुठियां हिकु हूंदो आहे पोशाक हुनजो मतिलबु आहे परमात्मा जी चित्र छाया। घुंघरू जो मतिलबु आहे ज्ञान। ऐं कमर ते जेको पाईंदा आहियूं हुनजो मतिलबु आहे सदा उमंग उत्साह वारी आहे। ईअं श्री लक्ष्मी जी आत्मा भी परमात्मा की याद करे पंहिंजे पाण खे श्रृंगारी। ये 16 गंढनि जो मतिलबु असांखे बि परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में इहे सभु शक्तियूं गुण भरणियूं आहिनि। तॾहिं वञी करे असां हुननि जे राज्य में निकिरंदा आहियूं। जीअं 7 लेयर वारा सतपुड़ा ठाहिनि था उअं ई आत्मा जा 7 गुण हूंदा आहिनि। शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ति, सुख। त हिन सां आत्मा जॾहिं हिन 7 गुणनि सां श्रृंगारजी वेंदी त हिन सां आत्मा जो जीवन मधुरता वारो थी वेंदो, ॾाढो मिठो थी वेंदो। त बाबा चवनि था हिन रीति असांखे इहो त्योहार मल्हाइणो खपे। स्थूल चीजूं त ठाहियूं था लेकिन हर हिकु चीज जो अर्थ सम्झी करे असां हिन त्योहार खे मल्हाईंदासीं त असां बि श्री लक्ष्मी श्री नारायण जे राज्य में हली सघंदासीं। हाणे लक्ष्मी खे दंड केरु ॾींदो? नारायण हिते ॾींदो न। त लक्ष्मी सां गॾु नारायण बि आहे
बसि जेको महालक्ष्मी जी पूजा करूं था असां लक्ष्मी नारायण ॿिन्हिनि खे यादि कयूं। उन्हनि ये राज्य कीअं पातो, परमात्मा खे यादि करे पातो। बाबा चवनि था जीअं 4 ॾींहंनि में 4 कोना लॻाए करे जगायो था। हिन जो मतिलबु श्री लक्ष्मी जी आत्मा भी कलयुग के अंत में पंहिंजी आत्मा की पूरी सफ़ाई कई। पंहिंजी आत्मा में जेको मन आहे, बुद्धि आहे, संस्कार आहिनि, आत्मा जो शरीर का कार्य कराए थी, उनखे सभु कुझु सुधारे। छोजी लक्ष्मी नारायण जो राज्य सतयुग में आहे, उन खां पहिरियों कलयुग आहे। त कलयुग जी आत्मा सतयुग में अचे त कलयुगी त स्वभाव संस्कार सभु परिवर्तन करणा पवंदा न। छा पंहिंजी आत्मा खे असांखे पूरी रीति परमात्मा की यादि करे आत्मा जी स्वच्छता स्वच्छ करणो आहे। आत्मा में जेको जन्मांतर जी मैल चढ़ियल आहे, विकार, बुराइयूं, असुरी स्वभाव संस्कार, ये सभु साफ़ करणु। तो ये दियो जेको जलायूं था हिन जो मतिलबु इहो आहे, परमात्मा खे यादि करे असांखे पंहिंजी आत्मा खे बिल्कुलु स्वच्छ साफ़ करणु। इन रीति असां दियो जलायूं। त बाबा चवनि था इहे हर हिकु त्योहार में जेको बि असां चीज ठाहियूं था, जे विच में घोड़ो था रखूं, इन जो मतिलबु आहे जेको मन रूपी घोड़ो आहे जो हेॾे होॾे भॼे थो, इनखे असां पंहिंजे वश में करे रखूं। आत्मा जे वश में हुनजो मन हुजे, बुद्धि संस्कार हुजे, सर्व कर्मेंद्रिय हुजे। कीअं आत्मा में कीअं एतिरी शक्ति हूंदी, परमात्मा खे यादि करे। त बाबा चए थो पंहिंजी पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे मन रूपी घोड़े खे पंहिंजी लगाम में रखो। मन एतिरो असांखे मन बुद्धि ते कंट्रोल हुजे कि मां आत्मा जेको मन खे चवां कि हाणे इहो कमु करणो आहे त तूं हिन जे बारे में ई सोचदे, फालतू न सोचदे, उल्टो सुल्टो न सोचदे। जीअं असां नंढे ॿार खे चऊं था न फालतू ॻाल्हियूं न कर, ज्यादा न ॻाल्हाए, ज्यादा न सोचो। असांखे पंहिंजे मन जे मथां बि कंट्रोल अचणो खपे न। असां कोई बि कर्म करूं था, सुठो करणु चाहियूं था, पहिरियों मन बुरो थो सोचे। छो थो सोचे? असां चऊं था मुंहिंजो मन आहे, मुंहिंजो मन ऐं मुंहिंजो ई चयो नथो मञे, फालतू ॻाल्हियूं थो सोचे। त आत्मा में जेको मन रूपी घोड़ो आहे हुनखे असांखे पंहिंजे कंट्रोल में रखिणो। हुनजे लाइ असांखे परमात्मा शक्ति ॾियण आयो ई आहे न। त बाबा चए थो हिन रीति सिर्फ़ु घोड़ो न रखो, हुनजो अर्थ सम्झो ऐं परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व कलायूं, संपूर्ण निर्विकारी ठाहिणो, अहिंसक ठाहिणो, मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणो। पंहिंजी आत्मा खे असांखे इहे सभु श्रृंगारणो आहे, आत्मा खे मिठो ठाहिणो, आत्मा जो स्वभाव संस्कार सुठो करणो। स्थूल चीज जेकी असां ठाहियूं था उनजो मतिलबु आहे आत्मा में असांखे सभु कुझु ठाहिणो। त हिन रीति हुननि इहे पंहिंजे पाण खे सुधारे करे पंहिंजो इहो एॾो वॾो राज्य प्राप्त कयो। बाबा चए थो सतयुग में हिकु भारत ई हूंदो, बाक़ी कहिड़े बि देश में राज्य न हूंदो। त हिकु भारत ई जीअं त पूरे विश्व जो राज्य हूंदो। हाणे आत्मा में एतिरी शक्ति न आहे पंहिंजे मन खे कंट्रोल करे सघे, ऐं सतयुग में इहे ई लक्ष्मी नारायण पूरे विश्व ते राज्य कंदा। त एतिरी शक्ति ॾियण वारो केरु? निराकार परमात्मा। त परमात्मा हाणे ई कलयुग जे अंत में अची करे असांखे ज्ञान ऐं योग सिखाए। असां ज्ञान ऐं योग जी शिक्षा द्वारा आत्माउनि खे पावन थो ठाहे, स्वच्छ थो ठाहे। जॾहिं आत्मा पावन स्वच्छ थी वेंदी त ये दुनिया बि स्वच्छ थी वेंदी। छो जी दुनिया कीअं अस्वच्छ थी आहे, पंहिंजो शरीर कीअं अस्वच्छ थियो आहे? आत्मा जे कारण। इन करे मूल ॻाल्हि आहे ई आत्मा ऐं परमात्मा जी। सृष्टि कीअं थी हले, कीअं सुठी हुई, कीअं हाणे ख़राबु थी आहे, इहे सभु कंहिंजे मथां निर्भर आहे? आत्मा जे मथां। आत्मा ख़ुदि खे भुलिजी, आत्मा पंहिंजे बाप खे भुलिजी, पंहिंजा निजी गुण संस्कारनि खे भुलिजी आहे, पंहिंजा असली स्वभाव असां चऊं था
कि मूंखे गुस्सो थो अचे, मूंखे ईअं थो अचे, चिड़चिड़ोपन थो थिए, मां हीअं मूं में ये ख़राबियूं आहिनि, ये बुराइयूं। त बाबा चए थो जॾहिं बि मां चओ त सोचो मां आत्मा, लेकिन मुंहिंजी आत्मा त असल में शांत, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता स्वरूप हुई न। त मुंहिंजी आत्मा में ये सभु, ये मुंहिंजा स्वभाव संस्कार न आहे, ये कंहिंजा आहे? रावण जा। असां आत्मायूं परवश थी वयूं आहियूं। परवश सां मां आत्मा विकारनि बुराइनि जे वश थी वई। त ये त रावण जा आहे न, सभु चीजूं मुंहिंजी थोड़ी आहिनि, ये त रावण जी देन आहे। त मां त परमात्मा राम जी आहे न। मुंहिंजो भाव शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ति, सुखनि जो सागर। त मां आत्मा एॾी दुखी परेशान विकारी छो आहे? त ज़रूर मूं में बि इहे सभु हुयो। हाणे मां कंहिंजे वश थी वई आहियां? विकारनि जी वश। हाणे बाबा मूंखे मुंहिंजी परवश आत्मा खे हिन विकारनि सां मुक्त करणो आहे। पंहिंजी शक्ति थो ॾे, लेकिन शक्ति मूं में कीअं? जेसिताईं मां स्वयं खे आत्मा न सम्झंदमि, मां निराकार आत्मा प्रकृति खे ॼाणे अॻियां मुंहिंजो बाप परमात्मा आहे, तेसिताईं मुंहिंजी आत्मा में उहा शक्ति न ईंदी जंहिंसां मां हिन विकारनि ते विजय प्राप्त करे सघां, जंहिंसां मां जो आत्मा रावण जे वश में थी वई आहियां हुन सां मुक्त थी सघां। त हाणे पंहिंजी आत्मा खे जागृत करो, परमात्मा खे यादि करो ऐं पंहिंजी आत्मा खे मुक्त करो। घड़ी घड़ी चिल्लायो न, हाणे घड़ी घड़ी परेशान न थियो, दुखी न थियो, घड़ी घड़ी मूंखे न सॾु करो। तव्हांखे मां ॿुधाए छॾियो न उपाय। हाणे अगरि तव्हांखे मुक्त थियणो अथव, पंहिंजे दुखनि सां मुक्त थियणो अथव, विकार बुराइनि सां मुक्त थियणो अथव, त इन रीति मूंखे यादि करो न। उपाय तव्हांखे ॿुधायो। हाणे जेतिरो तव्हां कंदव ओतिरो तव्हांखे फल मिलंदो न, बाक़ी मां छा करे सघंदी। मूं वटि त शरीर ई न आहे भई मां तव्हांखे हथ सां पकिड़े करे ज़बरदस्ती करायां, तव्हांखे ईअं हलायां वेही। मूं वटि त शरीर ई न आहे। मां आहियां ज्ञान जो सागर। मां सिर्फ़ु ज्ञान ॾेई सघंदो आहियां, सम्झ ॾेई सघंदो आहियां। ॾिसो माउ बाप बि ॿारनि खे शुरू में हथ पकिड़े करे कार्य कराईंदा आहिनि, शुरू में उन्हनि जी मदद कंदा आहिनि। टीचर बि शुरू में ABCD लिखाईंदो, थोरो मदद कंदो। अॻियां त ॿार खे वधण लाइ ख़ुदि जी महिनत ई करणी पवंदी न। गुरू बि छा कंदो आहे? मंत्र ॾींदो आहे। उहा असांखे अगरि करिणो आहे त असां हुनजो अभ्यास करूं। ईअं ई बाप टीचर सतगुरु जेको असांजे जीवन में शरीर जो माउ बाप सतगुरु टीचर सतगुरु आहे उहा अलॻि आहे, लेकिन हाणे आत्मा जो जेको बाप टीचर सतगुरु आहे उहो असांखे उहो बि ईअं ई शिक्षाऊं थो ॾिए न, लेकिन आत्मा खे बाबा चए थो मां बि तव्हांजो पीउ ठही तव्हांखे वर्क ॾियां थो, शिक्षाऊं ॾियां थो। मां बि तव्हांखे टीचर ठही करे शिक्षाऊं ॾियां थो। मां बि तव्हांखे गुरू ठही करे तव्हांखे मंत्र ॾिनो आहे न। इहो जेको आहे न पंहिंजी खे आत्मा सम्झी निराकार बाप खे यादि करो, इहो परमात्मा सतगुरु जो मंत्र आहे। लेकिन हिन मंत्र खे जपणो न आहे मां आत्मा आहियां परमात्मा जो ॿार, मां आत्मा आहियां परमात्मा जो ॿार। न ही माला में ईअं फेरणो आहे, इनखे अनुभव करणो आहे, इनखे पंहिंजे जीवन में स्वरूप में लाहिणो आहे। त ॿार खे बि असां हिकु बार ॿुधाईंदासीं कि हीअ तुंहिंजी चीज थी, तोखे हीअं यूज़ करणो थी, हीअ तुंहिंजो माउ पीउ भाउ भेण टीचर स्कूल थी, हीअ तुंहिंजो ऑफिस थी, तोखे धंधो करणो थी, त उहो सम्झी वेंदो आहे न। त ईअं ई सतगुरु असांखे मंत्र ॾिनो अथई कि तव्हां आत्मा आहियो ऐं तव्हांजो पीउ परमात्मा आहे। हाणे त सॼो ॾींहुं पंहिंजे परमात्मा सां वेही करे पंहिंजो जीवन जियो। उथो त परमात्मा सां गॾु, वियो त परमात्मा सां गॾु, खाओ त परमात्मा सां गॾु, पीओ त परमात्मा सां गॾु, कर्म करो त परमात्मा सां गॾु, पंहिंजे पीउ सां गॾु। ऐं ॿियो परमात्मा सतगुरु असांखे चयो अथई कि तव्हां मूंसां गॾु जेको बि संबंध निभाइण था चाहियो उन संबंध सां बि यादि करे सघंदा आहियो। अगरि तव्हांखे पीउ जो संबंध सुठो थो लॻे त मूंखे पाण सां गॾु पीउ जे संबंध में रखो, भाउ जे, भेण जे, पति जे, ऐं टीचर जे, सतगुरु जे, सखा दोस्त, ख़ुदा दोस्त जी बि कहाणी आहे न। ख़ुदा असांजो दोस्त ठही
कंहिंखे दोस्त सुठा लॻंदा आहिनि, सहेलियूं सुठी लॻंदियूं आहिनि, त ख़ुदा खे पंहिंजो दोस्त सम्झी करे पाण सां गॾु रखो। लेकिन जेको परमात्मा सतगुरु जो इहो मंत्र आहे, इहे सदा पाण सां गॾु, इन सां ई असांजो उद्धार थींदो। दुनिया में त अनेक प्रकार जो गुरु अनेक मंत्र ॾिने, लेकिन इहो परमात्मा सतगुरु असांखे कहिड़ो मंत्र थो ॾे? पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में कहिड़े बि संबंध में पाण सां गॾु हलाए, उनखे पंहिंजो साथी सम्झी छॾियो। हू असां सां गॾु बि आहे ऐं उहो असांजो साथी बि आहे, असां सां गॾु कर्म बि थो करे। कोई तव्हांखे पुछो तव्हां अकेला आहियो, त तव्हांजे मन में सदा अचिणो खपे न मूंसां गॾु परमात्मा आहे। मन में या अगरि तव्हां हुनखे चई था सघो त चओ कि न मां त परमात्मा बाप सां गॾु आहियां, या परमात्मा सतगुरु सां गॾु आहियां, या साजन टीचर भाउ भेण कहिड़ो बि संबंध सां तव्हां चई सघंदा आहियो। कोई तव्हांखे निंड में उथाए करे बि पुछे तव्हांजे गुरु तव्हांखे छा मंत्र ॾिनो अथव, यादि अथव, चओ कि हा मां परमात्मा सां गॾु सुम्ही पई आहियां। सोचो, ऐं परमात्मा सां गॾु असां सदा रहंदासीं त असांखे दुख अची सघंदो आहे? दुख ईंदो बि त बि उहो दुख न लॻे, छो जो उहो त सुखनि जो सागर आहे न। अशांति ईंदी त बि अशांति न लॻंदी, छो जो उहो शांति जो सागर आहे। त कोई अहिड़ी थधी जॻह में वेठो हुजे, हुन खां पुछो तव्हांखे गर्मी लॻे थी त छा चईंदो? न मां त आराम सां थधी जॻह ते वेठी आहियां न, गर्मी काथां लॻी। त ईअं शांति जे सागर सुखनि जे सागर सां गॾु असां सॼो ॾींहुं रहूं त असांखे दुख थी सघंदो आहे, अशांति थी सघंदी आहे, असांखे कहिड़ी चीज़ जी कमी थी सघंदी आहे। चईंदा आहिनि न पाइणो हुयो जो पाए वरितो, हाणे छा खपे, हाणे कुझु बि न खपे। त इहो कॾहिं ॻाईंदी आहे आत्मा? जॾहिं आत्मा खे सर्व प्राप्तियूं परमात्मा सां थी वेंदी आहे। परमात्मा असांखे सभु कुझु प्राप्त कराए छॾे। परमात्मा वटि छा आहे? ज्ञान गुण शक्तियूं सर्व प्राप्तियुनि सां संपन्न मां आत्मा थी वियमि। हाणे मुंहिंजी आत्मा खे छा खपे? ॾिस माण्हुनि खे वॾा वॾा घर आहिनि, महल आहिनि, गाॾियूं आहिनि, हेलीकॉप्टर एरोप्लेन में था घुमनि, त बि हुननि वटि छा न आहे? हुननि वटि छा न आहे? सुख न आहे, शांती न आहे, ख़ुशी न आहे। ऐं असां भले नंढे घर में था रहूं, दाल रोटी था खाऊं, लेकिन असां वटि छा आहे? सुख शांती प्रेम आनंद शक्ति आत्मा में कहिड़ी बि ॻाल्हि खे पार करे सघे। त इहे सभु आत्मा जी प्रॉपर्टी आहे। आत्मा खे सर्व प्राप्ति जॾहिं इहे सभु थींदियूं आहिनि न, त आत्मा खे इहे सभु महांगियूं महांगियूं चीजूं बि हुनजे साम्हूं छा हूंदियूं आहिनि? तुच्छ। इहे त फालतू चीजूं। त बाबा चए थो हाणे हिन देह जी दुनिया सां पंहिंजो बुद्धि इहो कढे आत्मा खे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न करो। छो जो इहो ई समय आहे जॾहिं परमात्मा ईंदो ऐं सर्व आत्माउनि खे पंहिंजी सर्व प्राप्तियुनि सां संपन्न कंदो। ॿियो कहिड़े बि युग में बाबा ईअं न ईंदो आहे, न ई आत्माउनि खे ईअं प्राप्ति कराईंदो। ॾिसो भक्ति में माण्हू केॾी महिनत था करनि, यज्ञ तप तीर्थ जप, अलाए काॾे काॾे परे परे था वञनि। पहिरियों त केॾो नंगे पांव भूख प्यास में वेंदा हुया, हाणे त वरी बि साधन थी विया आहिनि। केॾो माण्हू व्रत आहे केॾा था रखनि, केॾा केॾा ॾींहं व्रत था रखनि, त बि आत्मा खे उहो प्राप्ति नथी ॾे। महिनत आहे न, छो नथी ॾे? छो जो भॻवानु केरु आहे, इहे सभु देवी देवता आहिनि केरु आहिनि, इन्हनि जे बारे में यथार्थ असांखे सम्झ ई न आहे, ज्ञान ई न आहे न। भई असां जे देवी देवी खे पूजूं था, जंहिंखे असां भॻवानु सम्झी करे पूजूं था, हू केरु आहे, किथे रहंदा आहिनि, छा कंदा आहिनि, कहिड़ी प्राप्ति कीअं थी आहे, कुझु सम्झ न आहे। बसि थोरो समय जो सुख शांति मिली वेंदी आहे त आत्मा खे लॻंदो आहे बसि इहो ई सभु कुझु आहे। लेकिन इन खां ज़्यादा आहे, तॾहिं त असां भक्ति अञा ताईं करूं था न। भक्ति अञा ताईं असां करूं था, असांखे मतिलबु असांखे प्राप्ति न थी आहे। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे भक्ति जो फल इहे ज्ञान सम्झ ॾियणु आहियां। हाणे त मूंखे हिन रीति यादि करो। कीअं? पंहिंजे खे आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा खे पंहिंजे कहिड़े बि संबंध में तव्हां हुनखे यादि करो, पाण सां गॾु सदा रखो। त हिन सां आत्मा सदा भरपूर थी वेंदी आहे। भरपूर आत्मा
परमात्मा खे कुछ खपे ही न, माण्हू भक्ति छो था करे, भगवान जो नाम छो था जपनि, छो था अमृत वेले उथी करे पाठ आदि भक्ति आदि छो था करनि, छो जे आत्मा की प्राप्ति करणी, छो जे आत्मा खे कुछ खपे जो उनखे नथो मिले, इन करे रोज रोज वो करे थी, सुबह शाम करे थी कि मूंखे इहो खपे, लेकिन मिले से नथो ओतिरो, तृप्ति नथी थिए आत्मा। त हाणे आत्मा जी तृप्ति कराइण लाइ, आत्मा खे सभु कुझु ॾियण लाइ परमात्मा इहे असांखे सहज तरीक़ो थो ॿुधाए, ॾाढो सहज आहे न। थिए थो भक्ति में त तव्हां ॾाढी महिनत कयो, धक्का आदि खाधव, इहे अनेक प्रकार जो बाबा चए थो भक्ति बि अनेक प्रकार जी हूंदी आहे ऐं ॾाढी मनोरंजन वारी हूंदी आहे, माण्हुनि खे उहो मनोरंजन सुठो लॻे थो, लेकिन प्राप्ति कुझु आहे। लेकिन हाणे आत्माउनि खे प्राप्ति करण जो समय, हुनजे लाइ असांखे बाबा चए थो कर्म करदे कर्म योगी ठहो, अर्थात परमात्मा जी याद में रहो। बाबा चए थो ॾिसो मां ईंदो आहे त सर्व खे सुख शांति ॾेई आहे, सिर्फ़ आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना नथो करां, सिर्फ़ भारतवासियुनि खे सुख शांति नथो ॾियां, मां विश्व जी सर्व आत्माउनि सर्व धर्मनि वारनि खे सुख शांति ॾींदो आहे, सर्व धर्मनि वारी आत्माउनि खे प्राप्ति कराईंदो। त हाणे विश्व जो पिता परम पिता परमात्मा सृष्टि ते आई करे अची करे विश्व जी सदगति थो करे, विश्व खे, विश्व जे सर्व आत्मनि खे सुख शांति मुक्ति जीवन मुक्ति जो राज थो ॿुधाए। पोइ जंहिंखे वठिणो आहे, बाबा त सभिनि खे थो चए न, बाबा त पूरे विश्व खे थो चए जंहिंखे बि हलणो आहे मूंसां गॾु हले स्वर्ग में, मां हाणे स्वर्ग जी स्थापना करण आयो आहियां। लेकिन बाबा जी कंडीशन छा आहे, स्वर्ग में श्री लक्ष्मी श्री नारायण जिखे असां यादि था करूं, जंहिंजे लाइ असां एॾी भक्ति था करूं, एॾा पूजा आदि था करूं, एॾा हाणे सफ़ाई कंदा, पोइ बि सारी चीजूं ठाहींदा, पूजा आदि कंदा, लेकिन उन्हनि जे राज्य में हलण लाइ बाबा असांखे चए थो, हुनजे लाइ बाबा छा थो चए, उन्हनि जे राज्य में उन्हनि खे अगरि चैतन्य में ॾिसणो अथव त हुनजे लाइ हिकु त हाणे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, पंहिंजी आत्मा खे श्रृंगारो, दैवी गुणनि जी धारणा करो, ॿियो पावन रहो, पवित्र रहो, छो जी श्री लक्ष्मी श्री नारायण जे राज्य में विकार न हूंदा आहिनि, विकार बि न हूंदा आहिनि, कोई प्रकार जी तामसिक वस्तु खाइण पीअण लाइ इहे लहसुन प्याज या इहे जेका बि ख़राब चीजूं हूंदियूं आहिनि, अहिड़ी चीजूं हुते न हूंदियूं आहिनि, विकार बुराई लड़ाई झगड़ो दुख पाप इहे सभु न हूंदा आहिनि। त इहो सभु छॾो त उन्हनि जी दुनिया में हलंदा, न त पोइ अगरि तव्हांखे भक्ति करण में सुठो थो लॻे त करो भक्ति कंदे वेंदे, लेकिन बाबा त सभिनि खे चए थो न हलो असां हिननि जे राज्य में था हलूं, लेकिन हिननि जे राज्य में हलण लाइ असांखे लाइक़ बि त ठहिणो पवंदो न। इहे एॾा सुंदर स्वच्छ आत्मा आहिनि, स्वच्छ शरीर, शरीर बि हिननि जो पवित्र शुद्ध योग बल जो पैदाइश, त असां आत्माउनि खे बि अहिड़ो ठाहिणो आहे, तॾहिं असां हिननि जे राज्य में हली सघंदासीं। अच्छा मिठे मिठे स्कूल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी, असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते बताना। कर्म बंधन की सेवा जे बंधन में परिवर्तन कर, सर्व खां न्यारो और परमात्मा प्यारो ठो। परमात्मा प्यार ब्रह्मण जीवन जो आधार आहे, लेकिन परमात्मा प्यार जी प्राप्ति कॾहिं थींदी असांखे, परमात्मा त निराकार आहे, त निराकार परमात्मा जी प्यार जी प्राप्ति थींदी जॾहिं असां स्वयं खे निराकार आत्मा सम्झंदासीं। मां निराकार आत्मा हिन दुनिया में हिन शरीर में आहियां परमात्मा जी सेवा। हाणे पंहिंजे घर खे पंहिंजो घर न सम्झो, छो जे पंहिंजो घर पंहिंजा ॿार पंहिंजा संबंधी सम्झण सां बंधन ईंदो आहे। त बाबा चए थो हाणे परमात्मा जी मां आत्मा हिन शरीर में हिन दुनिया में हिन आत्माउनि जी सेवा करण आई, परमात्मा जे ॿारनि जी सेवा करण आई। जेतिरो असांखे इहो यादि रहंदो न ओतिरो असां सर्व बंधननि खां मुक्त थी वेंदासीं, सिधा परमात्मा प्यार जी चित्र छाया में रहंदासीं। स्लोगन आहे श्रेष्ठ आत्मा उहा आहे जो स्व
शक्ति द्वारा परिस्थितियुनि खे पार करे सघे। मां श्रेष्ठ ऊची आत्मा आहियां, मुंहिंजी सोच कर्म बोल ॾाढा ऊचा आहिनि। इहा अहिड़ी अगरि असांजी आत्मा हूंदी, असांजी आत्मा परमात्मा खे यादि करे सर्व प्राप्ति संपन्न हूंदी, त मां आत्मा पंहिंजी हिन शक्तिशाली स्थिति गुणवान ज्ञानवान स्थिति सां सर्व प्रकार जी परिस्थितियुनि खां पार थी वेंदी ऐं मुंहिंजी स्थिति सदा ऊची सुठी रहंदी। ऐं जंहिंजी स्थिति ऊची रहंदी आहे, उहो कॾहिं रहंदी जॾहिं मां सदा परमात्मा सां गॾु हर कर्म कंदी।